बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ नेक तमन्नाऊं ऐं उमेद बि करियां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। 1 ऑगस्ट आहे ऐं जून ऐं जुलाई जो महीनो पूरो पाण मोकलुनि जो गुज़ारियोसीं। मोकलूं उन्हनि जे लाइ जंहिंजो ॾाढो हेक्टिक स्केड्यूल रहियो। 9 to 5 जॉब वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि लाइ त वरी बि उहो ई स्केड्यूल हूंदो आहे, पर हा रेस्ट जे लाइ टाइम तमामु सुठो मिलंदो आहे। टीचर हज़रात जेके मास्तरियाणियूं असांजूं, जेके भाइर असांजा मास्तर ऐं स्टूडेंट जेके बि स्कूल गोइंग स्टूडेंट, वरी कॉलेज जा, यूनिवर्सिटी जा, सभिनीनि खे मोकलूं मिलियूं ऐं वरी हाणे स्केड्यूल पंहिंजो रवां दवा वरी पंहिंजो साॻियो रूटीन। ऐं आऊं उमेद बि करियां थी त हिन मोकलुनि खे तव्हां ॾाढो काराइतो, ॾाढो सुठो गुज़ारियो हूंदो ऐं हाणे वरी अगेन ॿीहर तव्हां जॾहिं पंहिंजे 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 इंस्टीट्यूट में वेंदा, पंहिंजे स्कूल्स में वेंदा, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में वेंदा त तव्हां ॾाढो फ्रेश तरीक़े सां फ्रेश पंहिंजो ज़हन खणी ऐं हिकिड़ी नई उमेद, नए हौसले ऐं नए वलवले सां वेंदव। कुझु हासिलु करण जी उमेद, अॻियां वधण जी उमेद, पंहिंजो पाण खे सुधारण जी उमेद ऐं उनखां पोइ पंहिंजे मुआशिरे खे सुधारण जी उमेद मां सम्झां थी त सभ खां वॾी उमेद आहे। तारीख़ ते जेकर असां नज़र विझूं त तारीख़ में एतिरा असां वटि एतिरियूं ॾंद कथाऊं आहिनि, एतिरा अनेक किस्सा आहिनि, एतिरियूं शख़्सियात आहिनि। जॾहिं बि असां तारीख़ जो को किसो पढ़ूं था यकीन कयो आउं त ॾाढो हैरान थी वेंदी आहियां त असां जहिड़ा ई माण्हू, साह खणंदड़, असां जहिड़ा ई माण्हू जेके पंहिंजे उन ई रूटीन में हलंदा आहिनि, उन्हनि एतिरा ख़ूबसूरत कारनामा सर अंजाम ॾिना। पर हा तारीख़ में उहे किरदार बि मौजूदु आहिनि जेके अव्हांखे छिरकाए छॾनि था, जेके अव्हांखे थोरी देरि जे लाइ अव्हां डिॼी बि वञो था ऐं तव्हां हैरान थी वेंदा आहियो त छा वाक़ई असां जहिड़ा ई माण्हू एतिरो ज़ुल्म कयो उन अवाम ते जेके लाचार हुया, जेके बेवस हुया। सो मुंहिंजे ज़हन ते 2-4 ॻाल्हियूं सवार ज़रूरु आहिनि, तारी ज़रूरु थियल आहिनि, छो त तारीख़ सां रिलेटेड बुक मुंहिंजी स्टडी में आहे उन जे करे। सो ख़ैर आऊं ॻाल्हि कंदमि हिकु आर्टिस्ट जी। अच्छा, तारीख़ में जेके आर्टिस्ट रहिया आहिनि उन्हनि जो किरदारु ॾाढो ख़ूबसूरत रहियो आहे। नरम दिल, तमामु हसास, पंहिंजे कम सां दिलि सां उन कम खे पूरो करण जे लाइ जिदोजहद कंदड़ ऐं पंहिंजी ख़िदमतुनि खे सर अंजाम ॾियण जे लाइ पोइ कंहिं बि शइ जो, कंहिं ॻाल्हि जो उन्हनि जे मथां का बि शइ हावी कोन रहंदी आहे, का बि शइ उन्हनि खे तंग कोन कंदी आहे। बसि पंहिंजे कम सां पंहिंजे उन ई ज़ोन में हलंदा रहंदा आहिनि ऐं ॿियनि खे ख़ुशियूं तक़सीम कंदा आहिनि। आऊं ॻाल्हि कंदसि तारिक आलम अबड़ो जे भाउ साक़ी आलम अबड़ो साहिब जिन जी। तारिक आलम अबड़ो ॾाढा बहितरीनु राइटर, साक़ी आलम अबड़ो ॾाढा बहितरीनु आर्टिस्ट ऐं उहे आर्टिस्ट जिन खे मां नथी सम्झां त अव्हां कॾहिं बि विसारे सघो था। उन्हनि जो कमु ख़ूबसूरत ऐं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजे ई ज़ोन में हलण वारो इंसानु, पंहिंजे ई कम में रिधल रहण वारो इंसानु। अच्छा, इतफ़ाक़ इहो आहे त जिते मुंहिंजो नंढपण गुज़रियो संदन घर बि उन ई यूनिवर्सिटी जी अंदरि जेका कॉलोनी हुई उते हुयो, त मां नंढे हूंदे खां उन्हनि खे ॾिठो, उन्हनि जो हलणु, उन्हनि जो ॻाल्हाइणु, ॿारनि सां उन्हनि जो बिहेवियर ऐं उनखां अलावा ऐं जंहिं घर में ट्यूशन पढ़णु वेंदी हुयसि त उते जेका ट्यूटर हूंदी हुई उन सां उनजो ॻाल्हाइणु हूंदो हो, छो त उन्हनि जा घर बिल्कुलु अपोज़िट हूंदा हुया, हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा हुया। त उन्हनि सां जहिड़े तरीक़े सां हू ॻाल्हाईंदा हुया, कम्युनिकेट कंदा हुया, या शाम जे पहर में उन्हनि खे अची गुल ॾियणु, हिकिड़ो पाड़े जो माहौल ॾाढो ख़ूबसूरत हूंदो हुओ, ॾाढो सुठो माहौल हूंदो हुयो, हिक ॿिए सां ॾियणु वठणु तमामु बहितरीनु हूंदो हुयो, भाईचारो ॾाढो सुठो हूंदो हुयो। त इहो माहौल आऊं नंढपण खां ॾिठो आहे ऐं प्यार मुहबत वारो माहौल ॾिठो आहे, पढ़ाई वारो माहौल ॾिठो आहे, पंहिंजे आस पास उन्हनि शख़्सियात खे ॾिठो आहे जिन पंहिंजो नालो तमामु घणो रोशन कयो आहे। सो उन्हनि जी प्रचार, उन्हनि जी ॻाल्हि, उन्हनि जे कम जी ॻाल्हि हिन प्रोग्राम में असां कंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था, अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि हिन प्रोग्राम खे अव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे 022210285। तव्हां इहो डायल करे सघो था, प्रोग्राम में अव्हां शामिल थी सघो था। अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवंदासीं, ॻाल्हि ॿोल जेका हूंदी उन मुताबिक़ ॻाल्हि कंदव त मां हमेशह चवंदी आहियां त ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी। सो अव्हांजी फ़ोन कॉल जो इंतज़ारु रहंदो। फ़ोन कॉल्स अलाए छो घटिजी वियूं आहिनि, सो अव्हांखे मिस बि कंदा आहियूं। उमेद रखां थी त प्रोग्राम में तव्हां कॉल्स कंदा ऐं पंहिंजी ॻाल्हि असां सां वंड ज़रूरु कंदा। ॿुधाईंदी हलां त आयल मुआज़िज़ जेके महिमान आहिनि, जेके शख़्सियात असां वटि मौजूदु आहिनि, सो मूंखे त सिंधियुनि सां हमेशह ॻाल्हाइणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। बिलमुशाहिबा कचहरी हमेशह बहितरु रहंदी आहे। अव्हांखे ॿुधाईंदसि त रफ़ीक ईसाणी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रेसिडेंट आहिनि भिटाई आर्ट्स काउंसिल जा। तमामु बहितरीनु इंसान आहिनि, संदन कमु तमामु ख़ूबसूरत आहे। जेकॾहिं उन्हनि जी स्टेज प्लेस जी ॻाल्हि कजे त अणगढ़िया उन्हनि स्टेज प्लेस कया आहिनि ऐं
उन्हीं हर स्टेज प्ले एॾो बहितरीन, जॾहिं बि उन्हनि जा स्टेज प्लेस वेही करे ॾिसूं था त हिकु अलॻि दुनिया में पाण हलिया वञूं। सो उन्हनि जो कमु त ॾाढो वसी आहे ऐं अव्हां जे कम जी असां तारीफ़ यकीनन करियूं था, अव्हां जे कम खे ॾाढो असां पसंदि करियूं था ऐं उमेद रखूं था त अव्हां अॻियां बि तमामु बहितरीन कमु कंदा रहंदव। अव्हां खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, तव्हांजी महिरबानी। सर अव्हां जी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो आहे। उमेद रखां थी त प्रोग्राम ॾाढो काराइतो, ॾाढो ख़ूबसूरत असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदो। उन खां अलावा त ख़ालिद इमरान साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं स्टेज जा तमामु बहितरीन पाण एक्टर आहिनि। तमामु सुठी उन्हनि जी शख़्सियत आहे। सभिनि खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। ठीकु आहियो? माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर, ॻाल्हि कई आहे असां हिकु आर्टिस्ट जी, ऐं जेकर असां तारीख़ में बि कंहिं बि आर्टिस्ट खे ॾिसूं था त संदन कमु, संदन किरदारु ॾाढो ख़ूबसूरत रहियो आहे। त अव्हां साक़ी आलम अबड़ो साहिब कीअं यादि कंदा? सुभान अल्लाह जी, साक़ी आलम अबड़े साहिब जो ज़िक्र पियो थिए जी, ऐं आउं सम्झां थो त जॾहिं असां जेके हिन धरतीअ ते मौजूदु आहियूं, उहे इंसान कंहिं उन इंसान जो ज़िक्र कयूं था जेको ज़मीन जे हेठि आहे, असीं मथे। हा, ज़मीन जे हेठि आहे, अलाह जी अमानत में आहे, मटीअ जी अमानत में आहे, त यकीनन असीं ज़िक्र करियूं था त अलाह करीम हुन जा दर्जात बुलंद। आमीन आमीन। ऐं यकीनन साक़ी आलम अबड़ो साहिबु एॾो त लाजवाब आर्टिस्ट हो। अच्छा, हिकिड़ा आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके थोरो डिसिप्लिन में हूंदा आहिनि, फर्ज़ु कयो, पर ही नेचुरल प्योर ही हिकिड़ो अहिड़ो आर्टिस्ट हो जंहिंजो मिज़ाज आम आर्टिस्टनि खां डिफरेंट, हुनजी शख़्सियत बि डिफरेंट हुई। फ़क़ीर क़िस्म जो माण्हू सिंध यूनिवर्सिटी खां निकिरंदो, पंधु कासिम चौक, हीराबाद, हैदर चौक अची गॾु थींदो जिते आर्टिस्ट वेठा हूंदा कंहिं होटल ते, कंहिं बैठक ते। जेको आर्टिस्ट ॾिठईं, जेको दोस्त ॾिठईं, हुन सां वेही रहियो, ॾींहुं गुज़री वियो, राति थी वई, वरी राति जो 10 आहिनि, 11 आहिनि, 12 आहिनि, ही हलियो पियो वञे वापसि वरी जामशोर सिंध यूनिवर्सिटी। सही। त अहिड़ो हिकिड़ो ज़बरदस्त इंसान हो, पंहिंजे कैरेक्टर को बि हुनखे ॾियो न, बसि हू उहो कैरेक्टर बणिजी ते वियो। वाह वाह। जेकॾहिं हुनखे को यानी कि मूं हुनखे ॾिठो, अक्सर हुनखे ॾुखिया ऐं डिफरेंट कैरेक्टर, यानी कि हू शेव बि रखी वठंदो हो ऐं हू हे गाना मोती इहे पाईंदो हो, कुर्ता, हू पटका ऐं हुन वटि मुंडियूं, मतिलबु हर लिहाज़ खां हू हिकिड़ो डिफरेंट माण्हू। भले कंहिं फ़क़ीर जो कैरेक्टर ॾियोसि, कंहिं चरी जो कैरेक्टर ॾियोसि, कंहिं मौजी मस्तु इंसान जो कैरेक्टर ॾियोसि, लाजवाब उहो परफॉर्म बि कंदो हो। ऐं हू सॼो हिकिड़ो ख़ानदान इल्मु अदब आर्ट सां वाबस्ता ख़ानदान आहे, नो डाउट नो डाउट। यानी जंहिं घर में तारिक आलम अबड़ो जहिड़ा एॾा वॾा माण्हू आर्टिस्ट पैदा थिया, या हिननि जो वालिद साहिबु, हे सभु ॿाहिरि, ही सॼी फैमिली ॾाढी आर्टिस्टिक आहे। ऐं स्टिल हिननि जी फैमिली में जेतिरा बि अञा ताईं काफ़ी अहिड़ा आहिनि मेंबर्स जेके आर्ट सां ॾाढो चाह रखनि था। अॼु बि मूंखे हिननि जूं माना अदड़ियूं जेके आहिनि उहे बि ॾाढियूं टैलेंटेड ऐं इन सां फील्ड सां वाबस्ता इल्मु अदब आर्ट सां। सो अॼु साक़ी आलम अबड़े साहिब जो ज़िक्र पियो थिए वसी जे हवाले सां, असांजी दुआ आहे त अल्लाह करीम मोहम्मद या आल मोहम्मद जी सदके हुन जा दर्जात बुलंद फरमाए। ऐं यकीनन असां पंहिंजे साथियुनि खे, आर्टिस्टनि खे जॾहिं यादि कयूं था, सच पुछो त असीं ख़ुदि महसूसु था करियूं त जेके दोस्त अॼु असां सां गॾु न आहिनि, कल्ह उहे असांजे हिसो आहे, स्टेज जो, टीवी जो, रेडियो जो, अॼु असां सां न आहिनि, पर उन्हनि जो उन्हनि खे यादि कंदे बि ख़ुशी थिए। यानी असीं पंहिंजी ॻाल्हि था कयूं, सही था चओ, कंहिं आर्टिस्ट जो ज़िक्र था करियूं, हुनखे यादि था करियूं, माना असां पंहिंजी ऐं पंहिंजे मौजूदगीअ जो हिकिड़ो तस्करो कयूं था। उन तस्करे में बि आउं सम्झां थो का ग़म ऐं परेशानी न आहे, वञिणो आहे, हिकिड़ी मुंतक़िल थियणो आहे, पर पंहिंजे साथी खे माण्हू यादि थो करे त इहो ॾाढो सुठो थो लॻे। असांजी दुआ आहे। बेहतरीन। असां प्रोग्राम की तरफ अॻियां वधंदासीं। ख़ालिद इमरान साहब भी मौजूद हैं। अच्छा सर, 1 अगस्त है, स्कूल खुल चुके हैं, आप बताएं इस वक्त आपकी क्या एक्टिविटीज़ हैं? आजकल तो एक्टिविटीज़ जो है वो हमारी हैदराबाद आर्ट्स काउंसिल के ऊपर सारी की सारी मरकूज है, इसलिए कि अभी एक प्रोग्राम है 6 अगस्त को। अच्छा। हमारे हैदराबाद के लीजेंड आर्टिस्ट मुस्तफा कुरैशी साहब के साथ, जी। जो हैदराबाद आर्ट्स काउंसिल जो है ना उसको अरेंज कर रही है। आजकल सारी तवज्जो जो है वो उस प्रोग्राम के ऊपर मरकूज है, इसलिए क्योंकि मुस्तफा कुरैशी साहब जो है वो पाकिस्तान का एक बहुत बड़ा नाम है। बिल्कुल। और बहुत सारी फिल्में हैं उनकी, और अपनी ज़बान से हटकर जो उन्होंने जो काम किया है वो पूरे पाकिस्तान में नहीं बल्कि पूरी दुनिया में नूरी नथ के कैरेक्टर के हवाले से जो है ना वो पहचाना जाता है।
तो आजकल हमारी जो जितनी भी तवज्जो है ना वो मुस्तफा कुरैशी साहब के प्रोग्राम को बेहतर से बेहतर करने की है। जी जी, माशाल्लाह माशाल्लाह, ले सुठी स्पिरिट तव्हांजी। अच्छा, स्कूल के दिन याद आते हैं? मैंने कहा 1 अगस्त है, स्कूल और सारे इंस्टीट्यूट, यूनिवर्सिटी, कॉलेज सब रवां दवाएं। आपका स्कूलिंग सिस्टम कैसा रहा? स्कूल का सिस्टम बहुत अच्छा रहा और ख़ास तौर पे वो दिन ज़्यादा याद आते हैं जो छुट्टियों के होते थे, जून जुलाई के जो 2 महीने होते सही। थे, वो बहुत ज़्यादा याद आते हैं। इसलिए उसके अंदर कहीं आउटिंग के लिए निकलना होता था, जाना होता था। बाकी दुनिया में तो वही रूटीन के अंदर स्कूल अटेंड करते थे। बहरहाल अच्छा दौर था एक। और सही, माना तव्हां साबित कयो हिकिड़ो आर्टिस्ट ई हूंदो आहे। माना जून जुलाई जूं मोकलूं त पोइ यकीनन उहे मस्तियूं, उहे शरारतूं, उहो आर्ट ऐं पंहिंजो पाण खे वरी अव्हां वक़्तु ॾिनो, अव्हां पंहिंजो पाण खे निखारियो। माशाल्लाह, तमामु सुठो लॻे पियो अव्हां सां अव्हां जूं ई ॻाल्हियूं कंदे। सर, अव्हां ॿुधायो, जून जुलाई खां पोइ स्कूल जेके बि असां वटि तालीमी इदारा आहिनि खुली चुका आहिनि, त कीअं भला हिकिड़ो जज़्बो हुअणु खपे ॿीहर उन पूरे स्केजुअल खे वरी रवां दवा करण जे लाइ? मुंहिंजे ख़्याल में छुटियुनि जा महीना जून जुलाई, जंहिंमें गर्मियूं बि हुयूं ऐं जंहिंमें बरसातूं बि अची वियूं, जंहिंमें ईदूं हुयूं, क़ुर्बानी जी ईद बि हुई, जंहिंमें वरी मुहर्रम जा ॾियारा बि ख़ैर सां अलाह जी महिरबानी सां उहे ख़तमु थिया। अच्छा, नंढपण में माण्हू हीअं हूंदो आहे जॾहिं छुटियूं अचण वारियूं हूंदियूं आहिनि त ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे त कॾहिं खां छुटियूं थियनि थियूं, मोकलूं थियनि थियूं, वॾो इंतज़ारु हूंदो आहे। ईअं जीअं ईद जो माण्हू इंतज़ारु कंदो आहे नओं कपिड़नि नए बूट जो, ईअं बिल्कुलु माण्हू इंतज़ारु कंदो आहे। छुटियूं थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू ॾाढो हुन में रेस्ट कंदो आहे, घुमंदो आहे, इंजॉय कंदो आहे। नंढपण में त ख़ैर असीं एॾो सोशल मीडिया कोन हुई, दुनिया जी ख़बर न हूंदी, पर जेकॾहिं असां रुॻो कींजर ताईं वेंदा हुआसीं तॾहिं बि उहो असांजो यादगार टूर थींदो। या ॻोठ खां रुॻो मकली ठटे ते ईंदा हुआसीं इन्हनि माॻनि ते, त लॻंदो हो त असां वॾो को इंसाफ़ु करे छॾियो, वरी का दुनिया घुमी छॾी। ऐं हाणे थोरो डिफरेंट आहे, हाणे जा ॿार मोबाइल आहे सॼी दुनिया खे ॾिसनि पिया। सही पिया चओ। कोमरी किथे आहे, इस्लामाबाद किथे आहे, कागान, नारायण, स्कर्दू वग़ैरह वग़ैरह सभु शयूं डेली बेस ते माण्हू ॾिसंदो रहे थो, मिट माइट या दोस्त वञनि था। हा, सही पिया चओ। उन बावजूदि बि हर ॿारु चाहींदो आहे त स्कूल न खुलनि। जॾहिं स्कूल खुलण वारा हूंदा आहिनि पोइ होमवर्क बि यादि अची वेंदा, पोइ कमु, पोइ उस्ताद, पोइ परेशानियूं। पर इन मरहले मां हर ॿारु गुज़रे थो। उन सां गॾु जेके टीचर्स असांजो आहिनि अदड़ियूं या वरी जेके असांजा टीचर मेल आहिनि, उहे बि सची ॻाल्हि आहे उन्हनि ॿारनि वांगुरु ई सोचींदा आहिनि त अञा कर मोकलूं वधीक हुजनि, 2-4 ॾींहं अञा वधी वञनि त उन्हनि खे फुल सैलरी मिले थी, उन्हनि लाइ को बि यानी कमकार बि कोन हूंदो आहे, फुली रेस्ट कंदा आहिनि। पर उन बावजूदि बि ॿारनि वांगुरु सोचींदा आहिनि त अञा छुटियूं हुजनि। पर ख़ैर अलहमदुलिल्लाह अॼु 1 अगस्त आहे, स्कूल खुली विया आहिनि। असांखे उमेदु आहे पेरेंट्स मां, सभ खां पहिरीं पेरेंट्स मां उमेदु आहे त उहे पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾींदा ऐं उस्ताद मेल फीमेल सभु उहे पंहिंजी ड्यूटी कंदा, ॿियो कुझु नथा चऊं, उहे सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटी कंदा। यकीन आहे त जेकॾहिं उस्ताद पंहिंजी ड्यूटी कनि ऐं पेरेंट्स उहा ज़िमेदारी महसूसु कनि, पंहिंजे बचड़नि खे स्कूल ताईं पहुचाइनि, वठी वञनि, हुननि ते नज़रदारी कनि, वरी स्कूलनि में वञी उस्तादनि खां ख़बरचार वठनि त हीउ पढ़े थो नथो पढ़े, हीउ ॿारु अचे थो नथो अचे, हिन जी गैरहाज़िरी केतिरी आहे, यानी की जेको ब्रेक आहे उनखां पोइ हीउ मौजूदु आहे न आहे। त इन हवाले सां सम्झां थो त सुठा ॾींहं शुरू थी विया आहिनि, सुठी मौसम आहे, गर्मियुनि जो ज़ोर बि घटिजी वियो आहे, यकीनन बहितरी में उमेदु आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु सही आहे, मां चओ पिया त बहितरी जी उमेदु आहे ऐं उमेद खे इंसान कॾहिं बि न आहे। वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। उमेदु करियां थी त सुबुह जो पहर अव्हां जो ॾाढो सुठे तरीक़े सां गुज़री रहियो हूंदो। काफ़ी असांजूं भेनरूं घरनि जे कमनि कारनि में लॻियूं चुकियूं हूंदियूं, पर हाणे वरी रवाजु कुझु अहिड़ी तरह पइजी वियो आहे त देरि सां सुम्हणु ऐं वरी पोइ देरि सां उथणु। त मुंहिंजी अमड़ चवंदी आहे त ॾींहुं अधु त गुज़री थो वञे ऐं अधु ॾींहं में वरी पोइ बाक़ी जा कम कीअं थो माण्हू करे ऐं पोइ कीअं थो ॾींहं खे गुज़ारे। त मूंखे ख़ुदि महसूसु थींदो आहे कॾहिं कॾहिं त वाक़ई में सवेर
सुम्हण ऐं सवेर उथण वारी जेका आदत आहे उहा ॾाढी सुठी आहे। तव्हां ॾाढो पोइ फ्रेश हूंदा आहियो ऐं सभु कमकार बि ॾाढो टाइमली थी वेंदा आहिनि। वरी उहे कम मतिलबु पर प्लानिंग अगरि थियनि था त बहितरु हूंदो आहे, न त वरी बैक प्लानिंग ऐं पोइ सुठे तरीक़े सां ॾींहुं गुज़रियो वञे। पर ॿ चारि एक्टिविटीज़ अहिड़ियूं हुअणु खपनि जंहिंजे थ्रू तव्हां पंहिंजे पाण खे बि रिलैक्स करे सघो। घर जो माहौल अॼुकल्ह ॾिठो वञे त ॾाढो डिस्टर्बिंग हर कंहिंजे घर जो माहौल थी वियो आहे। ॿ चारि अहिड़ा मसइला ज़रूरु हूंदा आहिनि जेके अव्हांखे तंग कंदा आहिनि। उन्हनि मां भला कीअं आजो थिजे, उन्हनि मां कीअं छुटकारो हासिलु कजे। बहितर खां बहितर जेको तरीक़ेकार आहे, चयो वञे थो त हिन समाज में माइरुनि खे तालीम याफ़्ता बणायो वञे। तालीम याफ़्ता माइरूं हमेशह बहितरीन माहौल जोड़ींदियूं आहिनि, बहितरीन ख़ानदान अॾींदियूं आहिनि। सो तालीम हमेशह असां प्रियोरिटी तालीम खे ॾिनी आहे। मेहरान टीवी जो स्लोगन बि रहियो आहे, अव्हांखे ख़ुदि ख़बर आहे। सो असांजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, रफ़ीक ईसाणी साहब ऐं ख़ालिद इमरान साहब, ॾाढा बहितरीन एक्टर, तमामु सुठा एक्टर, सदन थॉट्स तमामु बहितरीन। सो सर, तालीम जी जॾहिं ॻाल्हि हले थी त हिकु औरत खे हमेशह माना इहा ॻाल्हि त असां ऑन द टॉप प्रियोरिटी रखी आहे न, त जेकर औरतुनि खे पढ़ायो वञे थो त उहे बहितरीन मुआशिरो अॾिन थियूं। यकीनन ईअं आहे। ऐं दुनिया तरक़ी कई इन जे करे आहे पाकिस्तान खां सवाइ त उते औरत जी अहमियत आहे। उते औरत जेका आहे अॻवाणी जो किरदारु अदा थी करे, त उहे मुआशिरा तव्हां ॾिसो उन्हनि केॾी वॾी तरक़ी कई आहे। असांजी बि ख़्वाहिश आहे त हीउ पाकिस्तान असांजो पंहिंजो वतन आहे, असांजो पंहिंजो मुल्क आहे। असीं चाहियूं था त हीउ तरक़ी करे ऐं दुनिया जे सुठनि मुल्कनि में शामिलु थिए। जी जी। त उन्हनि तरक़ी जो सबबु औरत आहे। जेकॾहिं असां पंहिंजी न्याणी ते तवजा ॾिनी, हुनखे उहे वसीला मुहैया कयासीं जेके असीं पंहिंजे प्यारे पुट खे कयूं था न, उहे जॾहिं असीं पंहिंजी प्यारी न्याणी खे कंदासीं त आउं यकीन सां चवां थो न सिर्फ़ु शहर पर ॿहिराड़ियूं सभु इलाइक़ा तरक़ी कंदा। ऐं अलाह साईं औरत खे हुई हिकिड़ो बाख़्तियार बनायो, हुनखे एॾो वॾो हुन दर्जो अलाह साईं त ॾेई छॾियो, हुन माउ बनायो, भेण बनायो, हुनखे ज़ाल बनायो। ऐं उहा ई आहे जेका तख़लीक़ार आहे, काइनात जी तख़लीक़ारी औरत आहे। त पोइ असीं छो उन जहाल ते तरफ़ वञूं ऐं उनखे क़ैद करियूं, उनखे पंहिंजे घर में विहारे महदूद करियूं। त आउं सम्झां थो त वक़्त जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे नियाणीअ खे तालीम ॾियारियूं, न सिर्फ़ु तालीम ॾियारियूं पर हुन जी तरक़ीअ लाइ, हुन जे अॻिते वधण लाइ मौक़ा फ़राहम कयूं। सही सही सही, ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां बयानु कयो त हिकु नियाणी खे इम्पोर्टेंस ॾियणु तमामु ज़रूरी आहे। जीअं अव्हां पंहिंजे पुट जे लाइ सोचियो था, तीअं ई अव्हांखे पंहिंजी नियाणीअ जे लाइ बि हर उहो क़दम खणणो आहे जेको उनजे ईंदड़ वक़्त जे लाइ बहितरु हुजे, उनजे फ्यूचर जे लाइ बहितरु हुजे। ऐं फ्यूचर हक़ीक़त में पूरे ख़ानदान जो हूंदो आहे। सो मुंहिंजे ख़्याल सां हाणे त अवेयरनेस बि अची वई आहे। असां ॻोठनि में ॾिसूं पिया त तालीम जे लाइ नियाणियूं अॻियां अचनि पियूं, यूनिवर्सिटी जे अंदरि पढ़नि पियूं। सो किथे किथे तालीमी इदारनि ते बि क्वेश्चन मार्क ज़रूरु हूंदो आहे, पर वरी बि तरबियत जी ॻाल्हि ईंदी आहे, पंहिंजे किरदार जी ॻाल्हि ईंदी आहे त तव्हां हर शइ खे कीअं ॾिसो था, कीअं उन परखण वारी अख सां परखियो था ऐं कीअं बहितरीन तरीक़े सां तव्हां पंहिंजे टाइम खे यूटिलाइज़ कयो था ऐं पंहिंजो फ्यूचर बनायो था। अच्छा, खालिद साहब से हम पूछेंगे सर, आप जब एक्टिंग के मैदान में आए, इस पूरी फील्ड में आए, तब अवेयरनेस कितनी थी? औरतें तब भी काम करती थी, अब के टाइम में आप कैसा देखते हैं? और तो उस टाइम भी काम करती थी और स्टेबल में काम करती थी। वो जो हमारा एक तालीम का जो टाइम था, उसी टाइम के दौरान, यानी कि मैंने अभी मैट्रिक भी नहीं किया था तो मैं इस ड्रामा फील्ड से जो है ना वो रिलेटेड हो गया था। और ये 78 की बात है, तकरीबन 44-45 साल हो गए। सही। और इन 44-45 साल में मैंने सिर्फ ड्रामा ही किया है। जहाँ तक तालीम की बात है, ख़वातीन के अंदर वो बहुत ज़रूरी है, हमें अपनी बच्चियों को पढ़ाना चाहिए। उससे बच्चियों के अंदर जब वो पढ़ती हैं, बड़ी होती हैं, अवेयरनेस आती है उनमें, जब उनकी शादी होती है तो वो अपने शौहर से भी फिर उसी अंदाज में मिलती हैं, उसी अंदाज में बात करती हैं। फिर उनके जो बच्चे होते हैं वो अपने बच्चों को भी तालीम देती हैं। और जब एक अनएजुकेटेड ख़वातीन जो होती है वो फिर ना बच्चों पर तवज्जो देती है, ना उनको स्कूल भेजने की तमीज़ होती है कि ये स्कूल जाएंगे पढ़ें। तो हमें तालीम जो है ना वो ख़वातीन को बहुत देनी चाहिए। और आजकल तो ख़वातीन आप देख रहे हैं, ख़िता लाड़ से हमारी पहली खातून सोई अजीज़, जिन्होंने
CSS किया और फिर पुलिस ज्वाइन की, सही सही और आज जो है ना वो SP कराची है क्लिफ्टन में। हाँ सही बिल्कुल हाँ। बिल्कुल तव्हां सही पिया चओ। अच्छा सर तव्हां छा था सम्झो बिकॉज तव्हां बि हिन फील्ड सां अवांजी बि वाबस्तगी आहे, केतिरे ई टाइम खां अवां पंहिंजो कीमती वक़्तु हिन फील्ड खे ॾिनो आहे। पहिरीं जे टाइम में औरतुनि जो रुझान कीअं हूंदो हिन फील्ड में, आर्ट वारी फील्ड में? हिन टाइम केतिरी अवेयरनेस अची चुकी आहे, केतिरी चेंजिंग आहे? असां जॾहिं शुरूआत कई त उन वक़्तु त छोकिरियूं अवल तालीम घटि हुई ऐं छोकिरियुनि जो स्टेज ते अचणु इहो त तसवर ई न हूंदो। तसवुर ई कोन। सुठा ख़ूबसूरत छोकिरा असांजी टीम जो हिसो हूंदा, उन्हनि खे तव्हां माना उहो गेटअप करे ईंदा हुआ? फीमेल जा कैरेक्टर कराईंदा हुआसीं, ॾाढो सुठो हुनजो मेकअप। इहो कहिड़े टाइम जी कहिड़े ईयर जी ॻाल्हि आहे? त माना इहो आहे त काफ़ी अरसे खां, पर जी, जी। असां मूं जॾहिं स्टार्ट कई त 87 खां, पोइ यको कुझु टाइम जो अरसो ईअं थियो, पर पोइ वरी थोरी तब्दीली इहा थी त असीं ज़ाहिर पंहिंजे ॻोठनि में कंदा हुआसीं स्टेज नाटक, त पोइ असां वरी हैदराबाद मां नजमा, काविश, नसरी, नाज़ वग़ैरह इहे इन्हनि जो त हींअर बाक़ाइदे उमिरि नालो में आहे नंढियूं, हाणे त जूनियूं थी वयूं जी पर उहे छोकिरियूं हूंदियूं उन वक़्तु। बिल्कुलु बिल्कुलु त पोइ वरी इहो दौरु आयो त इहे असांजे टीम जो हिसो थियूं, ऐं पोइ इन्हनि मुख़्तलिफ़ सॼी सिंध जे शहरनि में स्टेज नाटक वग़ैरह खया। तालीम जो रुझान उन वक़्तु तमामु घटि हूंदो, ऐं इहो त सफ़ा ख़राबु सम्झो वेंदो हो त हिकिड़ी छोकिरी उहा स्टेज ते अचे, यानी उनखे पेरेंट्स माइट घर में ई कोन विहण ॾियनि न, जे उहो सोचे बि त इहे सभु मुश्किलातूं हुयूं। हाणे उन में वाधारो ज़रूरु थियो आहे, पर तालीम जेतिरी असांजी आबादी आहे ओतिरी तालीम जो रेशो न वधियो आहे। शहरनि में असीं ॾिसूं पिया त ठीकु आहे स्कूलनि ते रश आहे, पर बहिराड़ियुनि में रश न आहे। सची ॻाल्हि आहे त अञा असां जूं लखे बल्कि करोड़े नियाणियूं आहिनि जेके स्कूलनि खां परे आहिनि, सही जंहिंजे लाइ हाणे थोरो सिंध गवर्नमेंट बि इन ते वरितो आहे, इन इशू ते कमु करे पई, स्टैंड वरितो आहे, त इहो बि सुठो अमल आहे सुठो अमल आहे त भई ॿार स्कूल ताईं पहुचनि, इहो ख़ुशाईंद अमल छोकिरा आहे। ऐं छोकिरियूं स्कूल ताईं पहुचनि। जॾहिं स्कूल ताईं पहुचंदा न त तरक़ीअ जे राह ते गामज़न थींदा। से कोशिशूं सुठियूं आहिनि, ऐं असां बि पंहिंजे थिएटर्स में रुॻो असां उहो कमु नथा करियूं त रुॻो एंटरटेन कयूं, ऑडियंस अचे थो उनखे रुॻो ख़ुशि करे वापसि चवंदो असांजी पूरी कोशिशि आहे। बेटा ये आर्ट्स काउंसिल हमेशह उहे प्रोजेक्ट कया आहिनि या हिस्टोरिकल आहिनि या अवेयरनेस ते आहिनि, माण्हुनि खे सुजागी ॾियो। पोइ तव्हांजे साम्हूं औरतूं बि वेठियूं आहिनि, मर्द बि वेठा आहिनि, यूथ बि वेठो आहे, उन्हनि खे अहिड़ो शानदार सुठो ड्रामे जे ज़रिए पैगाम ॾिजे जो हुनजी लाइफ में चेंज त अचे न। अच्छा, थिएटर जो कमु बि इहो अथव, स्टेज नाटक पूरी दुनिया में तव्हां ॾिसो न, यूरोप में तब्दीलियूं आयूं, फ्रांस में इनकलाब आया त उनजो सबबु अणसिधी तरह थिएटर रहियो, सिधी तरह पॉलिटिक्स रही ज़ाहिर आहे, पर अणसिधी तरह उनजे पोयां जेको तब्दीली जे पोयां जेको रहियो उहो थिएटर रहियो, छाकाणि थिएटर में हुननि पॉलिटिक्स शामिल कई, माण्हुनि खे अवेयरनेस ॾिनी त तव्हांजा राइट्स छा आहिनि, हुननि खे महसूसु कराऊं त हे तव्हांजा बेसिक राइट तव्हांजा हे आहिनि, तव्हां सुजाग थियो, ऐं पोइ उहे माण्हू सुजाग थिया ऐं उते तब्दीलियूं आयूं। त असां बि उन्हनि शयुनि खे नज़र में रखी हिते असीं चाहियूं था त शाह लतीफ़ जो पैगाम कीअं सम्झाइजे। शाह लतीफ़ जो पैगाम, उन जूं सूरमियूं, उन जा किरदार एॾा शानदार, उन दास्तान खे कैरेक्टरनि खे आम करण लाइ असां उहे नाटक शुरू कया। असांजी पूरी कोशिशि आहे सिंधी में कया। हाणे आऊं हिकिड़ो स्क्रिप्ट मूमल राणो जो उर्दू में जमा करायो आहे, पाकिस्तान थिएटर फेस्टिवल थिए पियो, यानी दुनिया जा ॿिया माण्हू, पाकिस्तान जा ॿिया माण्हू, ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ इन दास्तान खां, शाह लतीफ़ जे पैगाम खां वाक़िफ़ थियनि। इन हवाले सां अवां जो जेको ईंदड़ अपकमिंग जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते त मां दिली तौर सां चाहींदमि त हिन प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कयूं, पर हिकिड़ो सर्कुलेट करे पियो माइंड में क्वेश्चन त हिकिड़े आर्टिस्ट जे लाइ, उहो भले स्टेज जो आर्टिस्ट हुजे, TV जो आर्टिस्ट हुजे, उहो ड्रामा कंदड़ हुजे या उहो मूवीज़ में कमु करणु चाहे, उन जे लाइ तालीम केतिरी ज़रूरी आहे हिन टाइम में? ऐं सम्झां थो त तालीम खां सवाइ आर्टिस्ट ख़ुदि अधूरो आहे ऐं नाकारा थी थो वञे, जेके असीं चऊं बेकार थी थो वञे। छा तरक़ीअ जी राह फील्ड कहिड़ी बि हुजे, भले रुॻो एजुकेशन थोरी आहे, दुनिया जूं सभु फील्डूं, उन में असांजी फील्ड यानी शोबिज़,
या आर्टिस्टनि जी दुनिया, थिएटर जी, रेडियो जी, उन में जेकॾहिं तालीम न आहे न त बेसिक छा आहे, असीं छा ते कमु था करियूं, स्क्रिप्ट ते करियूं था न। स्क्रिप्ट उनखे पढ़ण ई न ईंदो, जॾहिं हुनखे तालीम न हूंदी त स्क्रिप्ट पढ़ण न ईंदो। ऐं जॾहिं स्क्रिप्ट सुठो अंदाज़ में पढ़ी ऐं यादि न करे सघंदो त हू सुठे नमूने परफॉर्म न करे सघंदो। यानी तालीम बि असां वटि जेकॾहिं न आहे त इहा असांजे नाकामीअ जो सबबु आहे। ऐं मूं पंहिंजी लाइफ में केतिरा आर्टिस्ट ॾिठा रुगो तालीम न हुजण जे करे रहिजी विया। ऐं मूं एॾा कमाल आर्टिस्ट अॼु बि ॾिसां थो मुख़्तलिफ़ चैनल्स ते, उन्हनि जे वधण जो सबबु इहो आहे त हू आला तालीम याफ़्ता आहिनि। जॾहिं आहिनि त हुननि खे मौक़ा मिलनि था ऐं उहे सही नमूने ॻाल्हियुनि खे, शयुनि खे सम्झी था वञनि, उहे जल्दी पिक करे था वञनि, उहे पंहिंजो जुमिलो सही नमूने अदा करे था वञनि। उन जो सबबु तालीम आहे। तंहिं करे तालीम असां खां अलॻि न आहे। तालीम न आहे त असां नाकामी तरफ़ आहियूं। जे तालीम आहे त उहा असांजो सहारो बणिजे थी, असांजी ताक़त बणिजे थी ऐं असांखे सही रस्ते ते वठी वञण में असांजी मदद करे थी। सही सही, बहितरीन बहितरीन, बिल्कुलु अवां सही चओ पिया, मां 100% एग्रीड आहियां। अच्छा, ख़ालिद साहब खां पुछंदासीं त अवां जी बि अवां जी ज़ुबानी ॻाल्हि ॿुधणु चाहींदासीं कि आप क्या समझते हैं एक एक्टर के लिए, चाहे वो ड्रामास में काम करता हो, फिल्म इंडस्ट्री में काम करता हो, स्टेज पे काम करता हो, उसके लिए तालीम याफ्ता होना कितना ज़रूरी है? तालीम तो ये बुनियादी चीज़ है कि तालीम तो होनी चाहिए, मगर मैंने अपनी लाइफ के अंदर बहुत सारे आर्टिस्ट ऐसे भी देखे हैं कि जिनको उर्दू पढ़ना भी नहीं आती थी जी। मगर वो आर्टिस्ट जो है ना वो बहुत कमाल के आर्टिस्ट थे। किसी से पूछते थे कि भाई मुझे बताएं, कोई उनको उनके लाइनें बताता था और फिर वो पढ़ते थे। बाहर लेके तालीम तो बहुत ज़रूरी है ना, इसलिए कि अगर तालीम याफ्ता है तो उसको ज़ेर ज़बर पेश इन सब चीज़ों को पता होता है। तलफ़्फ़ुज़ का जो है ना बड़ा अहम किरदार होता है इसके अंदर, और तलफ़्फ़ुज़ जो है ना वो बहुत अहमियत रखता है इस चीज़ के अंदर। इसका अंदाज़ा मुझे इस तरह से भी है कि जब मैं उर्दू बोलने वाला हूँ, जब मैंने सिंधी ड्रामा किया तो मेरे लिए बहुत ज़्यादा जो है ना वो बहुत ज़्यादा परेशानी हुई, मगर उसके ऊपर जब मैंने मेहनत की तो ड्रामा भी बहुत अच्छा हुआ, बहुत खूबसूरत ड्रामा हुआ। तो वहाँ से पता पड़ा कि अगर हमने सिंधी नहीं पढ़ी है तो किसी से पूछ कर भी जो है ना वो काम किया है हमारा। मगर तालीम तो खैर हर शोबे के अंदर बहुत ज़रूरी है। तालीम जो है ना वो लोगों से बातचीत करने का तरीका, और एक आर्टिस्ट जो होता है उसके अंदर खुद एतमादी जो पैदा होती है ना, आज जो हमें खुद एतमादी पैदा है, हम अगर किसी बड़े ऑफिसर के पास जाते हैं तो हमें ज़रूरत नहीं होती कि अगर पियोन नहीं है तो हम किसी का इंतज़ार करें, डायरेक्ट दरवाज़ा खोलते हैं और अंदर चले जाते हैं। और ये कॉन्फिडेंस हमें जो है ना वो स्टेज ने दिया है। सही सही सही। माना हिकिड़ो आर्टिस्ट पुरएतमाद थिए थो ऐं हुनखे पंहिंजो जेको पर्सनल कमु आहे या का बेसिक राइट जी ॻाल्हि आहे, पंहिंजे माण्हुनि जे लाइ का हक़ जी ॻाल्हि आहे त हू करण में कीबाए नथो, घबराए नथो। इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां कई आहे। अच्छा, उन खां अलावा मां तव्हांखे मतिलबु इहो बि चवणु चाहींदमि, लाइक आप कह रहे हैं कि सिंधी इतनी अच्छी नहीं है, उर्दू में भी बात कर रहे हैं और मैं भी आपसे उर्दू में ही क्वेश्चन कर रही हूँ। आपको नहीं लगता इतने टाइम में आपको अच्छी सिंधी आनी चाहिए थी, या समझ तो आती होगी, समझ में तो ईंदी होंगी ना? नहीं, समझ में तो मुझे तकरीबन सजी ईंदी होंगी, बिल्कुल पूरी सिंधी आती है। और मैं कभी कभी जब देखता हूँ कि कोई मेरे सामने कोई सिंधी खड़ा है, उसको उर्दू नहीं आती है, तो फिर मैं उससे सिंधी में भी बात कर लेता हूँ। सिंधी में भी हाँ, उससे सिंधी में भी बात कर लेता हूँ और अपनी बात को बहुत अच्छी तरह से कन्वे कर देता हूँ। सही सही सही। अच्छा, मतलब अच्छे तरीके से आप समझा लेते हैं। ॿी ॻाल्हि त मेहरान टीवी ते ही, मेहरान टीवी जा कार्टून्स ॾाढा मशहूर आहिनि न। कार्टून्स हलंदा, नवां बि ॾिठा हूंदा त अॻियां वारो जेको दुकानदार हूंदो आहे या जेके आम माण्हू हूंदा आहिनि, चवंदा आहिनि असां सां सिंधीअ में केरु ॻाल्हाईंदो तॾहिं असां सिंधी में ॻाल्हाईंदासीं न। असांजो बि इहो क़सूरु आहे। इन ॻाल्हि खे मां हक़ीक़त में रियलाइज़ कयो आहे, असांजो बि क़सूरु आहे। असां जॾहिं ॾिसंदा आहियूं को उर्दू स्पीकिंग पर्सन आहे त पोइ असां हुन सां उर्दू में ॻाल्हाइणु शुरू थी वेंदा आहियूं, ऐं असां वरी कोशिशि बि इहा कंदा आहियूं त असां सुठी उर्दू ॻाल्हाए सघूं। माना हिकिड़ो मां सम्झंदी आहियां ॿोलियूं त सभु ख़ूबसूरत आहिनि, यकीन अवां बि ईअं ई सम्झंदा हूंदव। जिते असांखे इंग्लिश ॻाल्हाइण जो, सही प्रोनाउंस करण जो, प्रोमिनेंट वे सां ॻाल्हाइण जो हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे, ऐं स्टूडेंट लाइफ में या कॉलेज लाइफ में, यूनिवर्सिटी लाइफ में असां चवंदा आहियूं त असांजी फ्लुएंसी ॾाढी सुठी हुजे,
त ईअं ई मां सम्झां थी ॿोली हर का ख़ूबसूरत आहे पर हा पंहिंजी ॿोलीअ ते उबूर हासिल ज़रूरु हुजे अगरि न तॾहिं बि कोशिशि ज़रूरु करणु खपे त असांजो तलफ़ुज़ घटि में घटि सुठो हुअणु खपे। इन ते मूं ॾाढी कोशिशि कई आहे त मां जेको आहे सो सुठे तरीक़े सां पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाए सघां पर सर ख़बर अथव अञा बि शिकायत थींदी आहे त तूं सिंधी त ठीकु आहे सुठी ॻाल्हाईंदी पर इंग्लिश जा लफ़्ज़ ॾाढा हुन में ऐड थी करी मूं चयो हाणे भला विद द प्रैक्टिस इहा शइ ख़तमु थी सघे थी हाणे भला झटि में छा कजे। तव्हां छा था सम्झो यूनिवर्सिटी में असां वटि ॾिसो हज़ारनि जी तादाद में शागिर्द निकिरनि था पर कल्ह बि प्रोग्राम में ॻाल्हि थी त कंहिं बि यूनिवर्सिटी स्टूडेंट खां तव्हां वञी शाह साईं जो बेत पढ़ायो न पढ़ी सघंदो या हुनजे तर्जुमे खे हुनजे मफ़हूम खे नाहे सम्झी सघंदो पंहिंजी ॿोलीअ ते भला उबूर छो हासिल कोन्हे को। इहो हर माण्हू खे उबूर हासिल थी नथो सघे अवल ॻाल्हि इहा। ॿियो असांजे दौर में पढ़ंदा हुआसीं तॾहिं उस्ताद शाह साईं जे कलाम ते घणो ध्यानु ॾींदो हो ऐं उन वक़्तु कोरस जे किताबनि में शाह साईं जा मज़मून हूंदा हुआ बैत हूंदा हुआ अॼु बि आहिनि सही पर उन वक़्तु वधीक हूंदा हुआ त हाणे अॼु जो उस्ताद जेको आहे न हाणे इहा ज़िमेदारी उन ते आहे जी जी त उहो ॿार जेको ही गुलदस्तो नंढड़ो आहे स्कूल में आयो आहे ॿिए टे चौथे पंजे क्लास में उन ते ध्यानु ॾे हू पाण पढ़ंदो रहंदो उनखे रिपीट कंदो रहंदो ऐं हुननि खां पढ़ाईंदो रहंदो त तलफ़ुज़ ईअं बहितर थींदो यानी वक़्त सां थींदो जल्दी न थींदो। जीअं मिसाल तव्हां चओ त महिनत कयूं पिया पर अञा बि यकीन माण्हू ॾिसो न जीअण खां ॼमण खां वठी मरण ताईं इल्मु पिरायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे ॼमण खां मरण ताईं ऐं इल्मु हासिल करण लाइ तव्हांखे चीन वञिणो पए तॾहिं बि वञो। हाणे ॾिसो न ॼमण खां मरण ताईं का हद न आहे त मूं MA करे वरिती मूं MPhil कई या PhD करे वरिती तंहिं करे मूं उबूर हासिल करे वरितो न। अहिड़ा केतिरा दोस्त आहिनि जेके PhD आहिनि पर हुननि जी उहा लेवल न आहे यानी हुननि जी उहा महिनत न आहे। हो सम्झनि था बसि हिकिड़ो कागज़ जो पेपर मिली वियो न इल्मु पलीजो साहब या जोयो साहब इहे 80 साल 90 साल जा थी विया पर उन्हनि जंहिं वक़्तु उन्हनि वटि वञो ऐं उन्हनि सां मिलो त हो हुननि जे हथ में बुक आहे नो डाउट पढ़नि पिया बिल्कुलु इहे माण्हू असांखे इहो पैगाम ॾेई विया आहिनि त इल्मु पिरायो उन सां उमिरि जो तालीम इदारनि जो को तालुक़ कोन्हे तव्हां इल्मु पिरायो ऐं माण्हू जॾहिं पिराईंदो रहंदो त रोज़ सिखंदो रोज़ हुन में इम्प्रूवमेंट ईंदी रोज़ हू तरक़ी कंदो कुझु न कुझु नओं सिखण जो नवाण मिलंदी जॾहिं तव्हां पढ़ंदा न तॾहिं तव्हांखे नवाण मिलंदी। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त नओं कुझु सिखण जी जेका चाह हूंदी आहे न उहा जेकर इंसान में आहे त मां बि ईअं सम्झां थी त पोइ उहो हक़ीक़त में ज़िंदा दिलि इंसानु आहे ऐं उहो इंसानु जॾहिं कुझु सिखण जे लाइ जीए थो त यकीनन हू पाण त मुतमइन रहे थो पर पंहिंजे आस पास वारनि माण्हुनि खे कुझु न कुझु ज़रूरु ॾींदो रहे थो। वक़्तु साई जो थी वियो आहे असां वधंदासीं हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेरान। सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेरान में ॿुधाए चुकी आहियां त प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं गॾोगॾु स्क्रीन ते नंबर बि हली रहियो हूंदो आहे। सो व्यूअर्स तव्हां जेकर प्रोग्राम में शामिलु थींदव त सुठो लॻंदो। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं। ॻाल्हि हले पई आर्ट जी दुनिया जी ॻाल्हि हले पई हिकु आर्टिस्ट जी त पोइ ॻाल्हि हक़ीक़त में ॾाढी ख़ूबसूरत आहे। अच्छा आर्टिस्ट बि हिन समाज जी अक्कासी कंदो आहे हिन समाज जी अक्कासी जॾहिं आर्टिस्ट करे थो त उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। स्टेज प्लेस जॾहिं बि तव्हां को बि नाटक ॾिसणु वेंदा हूंदव पोइ तव्हां जेसीं ताईं घरु अचो त तव्हांजे ज़हन ते उहे शयूं तारी ज़रूरु हूंदियूं या पोइ वरी कमकार कंदे उहे शयूं तारी हूंदियूं। अच्छा इन ॻाल्हि खे त कंटिन्यू कयां थी। लाइव कॉलर आहिनि सन्हनि खे असां शामिलु कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा किथां खां ॻाल्हायो पिया? जी वालेकुम सलाम जी दीनारगंज दरबार पे ॻाल्हायां मिठी थरपारकर खां। ठीकु आहे अवां ॿुधाईंदा त मिठी थरपारकर कीअं आहे ठीकु आहे? जी अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अवां ॿुधायो छा कंदा आहियो पाण? जी आऊं पाण आहियां जेको इंस्पेक्टर ऑफ माइंस एंड मिनरल्स डिपार्टमेंट क्लार्क आहियां।
सही सही, हा हा, तव्हांजो thank you। प्रोग्राम टीवी ते हलियो पियो तमामु ज़बरदस्त, असां ईअं ॾिसूं था लाइव। तव्हांजी महिरबानी। तव्हांजो जेको सुवाल आहे तव्हां कयो, या का ॻाल्हि वंड करणु चाहियो था त प्लीज़ तव्हां करे सघो था। जी आवाज़ अचे पियो अव्हांखे? ओके जी, थैंक जी यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थिया, सुठो लॻो। ऐं माइंड्स ऐं मिनरल्स जी तव्हां ॻाल्हि करणु चाहिए पे, सो कोशिशि कंदासीं त उन ॻाल्हि खे बि असां ज़रूरु ऐड कयूं। वेल, अव्हांजी महिरबानी। प्रोग्राम अव्हां लाइव ॾिसो पिया ऐं प्रोग्राम में अव्हां शामिल थियो। मिठी ऐं थरपारकर जी ॻाल्हि थिए थी त पोइ जीअं हींअर मिठी जी मौसम ख़ुशगवार आहे, असांजो ख़ुदि मूड उअं ई ख़ुशगवार थी वञे थो। अच्छा, ॻाल्हि भला मिठी जी थी आहे त थर खे कीअं यादि कंदव? थर खे कीअं न यादि कजे। ऐं हिन मौसम में तव्हांखे ॿुधायां त मिठी, ॾीपलो, इस्लाम कोट ऐं कारूंजर, छाछरो, इहे सभु इलाइक़ा एॾा हसीन ऐं ख़ूबसूरत थी विया आहिनि जो असांजी हाणे दिलि चवे ई नथी त को असीं कोमरी ऐं कागान, नारायण ऐं इन पासे इन पासे सोचूं ऐं एॾा वॾा ख़र्च करे ओॾां वञूं। मौसम बि सुठी, इहे जेके मिटीअ जा पहाड़ आहिनि इहे सभु सावा थी विया आहिनि। ऐं उते जा जेके आहिनि, उते पोखी पई थिए गुआर जी, उते छाया, उते चिबड़, गुआर, इन क़िस्म जा उते खुंबियूं एॾियूं हसीन जॾहिं उते नज़र थियूं अचनि त अच्छा अच्छा मोतियुनि जहिड़ा हिकिड़ा गुल, खीर जहिड़ा, उहे हर तरफ़ माना ख़ूबसूरती में एॾो इज़ाफ़ो थी वियो आहे। हिननि मुसलसल ॿ टे बरसातूं पयूं न जेके जून खां वठी, माना हूअं त ॾिसो न एक्सपेक्टेड हूंदो आहे अगस्त खां पोइ ख़ूबसूरती थरपारकर में छाइजी वेंदी, पर हमेशह हींअर बरसाति देरि सां पवंदियूं आहिनि। हिन दफ़े बरसातूं पहिरीं पइजी वियूं ऐं थर में पहिरीं अॻिते पयूं, त उनजे करे सच पुछो एॾो त ज़बरदस्त माहौल थी वियो आहे। ऐं वरी कारूंजर केॾो हसीन जबल आहे, ख़ुदा जो तोहफ़ो आहे हिन धरतीअ लाइ, ऐं एॾो हसीन आहे जेको जंहिंजो तालुक़ु ॾिसो न हिस्ट्री सां आहे। इहो हींअर जो न आहे, इहो 100,000 साल पुराणो आहे, क़दीम आहे, हिकिड़ो तोहफ़ो आहे सिंध धरतीअ लाइ, दर लाइ। ऐं कारूंजर जो तालुक़ु रूपलो कोली, ॾिसो न रूपले कोलीअ जी पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे वतन सां मोहबत इंता जी, नफ़रत कंहिंसां, उन दौर जा हाकम अंग्रेज़ जेके आहिनि उन्हनि सां उहो नफ़रत थो करे ऐं शहीद थी थो वञे, पर उहो आण नथो मञे। उहो पंहिंजे साथियुनि जे लाइ इहो नथो ॿुधाए उनखां जॾहिं उनखे मार कुट कई थी वञे, उनखे क़ैद में रखियो वियो आहे, पहाड़नि जबलनि जी गर्मी ते उनखे परेशान कयो वियो आहे, पर हुनजी धरतीअ सां, थर सां, कारूंजर सां मोहबत इहा आहे त हू शहीद थी थो वञे, हू पंहिंजे साथी जो नालो नथो ॿुधाए। त इहा मिटीअ जी ख़ुशबू आहे, इहा जेका थर, कारूंजर, इहो जेको सिंध जो हिकिड़ो गुलदस्तो आहे, उन सां असांखे मोहबत आहे। असीं चाहियूं था त इहे सभु असांजा आहिनि, हिन मुल्क जा आहिनि, हिन धरती जा आहिनि, ऐं अलाह करे इहे सदाई महफ़ूज़ हुजनि ऐं ईअं हसीन ख़ूबसूरत हुजनि, असीं सभु उहे रंग पसंदि रहूं। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चयो पिया। हम आवाज़ थी असांखे पंहिंजनि असासनि खे बचाइणो आहे। मां सम्झां थी इहो असांजो फ़र्ज़ु बि आहे, ऐं पंहिंजो हक़ हासिल करण जो जेको हक़ आहे उनखे कॾहिं न विञाइजे। अच्छा सर, आपने थर की खूबसूरती को किस तरह देखा है? मैंने थर को बहुत यानी कि करीब से देखा है। मैं 2-3 मरतबा वहाँ पर गया भी हूँ हमारे दोस्तों के साथ वहाँ पर, और बहुत खूबसूरत और हसीन और यानी कि तारीख़ी शहर है, जहाँ पर जाकर एक बहुत सारी चीज़ें नई नई देखने को मिली है वहाँ पर ना। और अभी ये कारूंजर का जो एक मसला इशू उठा हुआ है, और ये नहीं ही होना चाहिए, इसलिए कि वो थर की एक बहुत बड़ी खूबसूरती है। वो जो जबल है उसके लिए 4 तारीख को कोई एहतजाज वगैरह भी हो रहे हैं, और ये होने भी चाहिए, और बहुत अच्छा शहर है। सही सही सही, ॾिसण वठण आहे थर हिन वक़्तु, ऐं काफ़ी असां वटि हाणे न इहो जेको सोशल मीडिया जो हिकिड़ो इहो किरदारु बि आहे त पाण गॾिजी सॼी को बि प्लान कयूं था, गॾिजी सॼी पोइ हम आवाज़ थियूं था, त काफ़ी सारा अहिड़ा यंगस्टर्स आहिनि यूनिवर्सिटी सां जिन जो लिंक आहे, ऐं हिकिड़ो पैकेज ठाहे करे थरपारकर जी तरफ़ ट्रिप्स रखनि पिया। इहो बि ॾाढो हिकिड़ो सुठो रुझान आहे। हूअं त अवां जीअं चयो त हूंदो आहे सभिनीनि खे हिकिड़ो हूंदो आहे क्रेज़ त असां वञूं नारायण कागान वञूं, असां इस्लामाबाद वञूं, असां वञी दामन कोह खां इस्लामाबाद खे ॾिसूं। त पोइ हींअर
असांखे जेको आहे सो थर पार्कर वञणु खपे, मिठी वञणु खपे, मिठी खे पूरे शहर खे उनजी जेका हिकिड़ी वॉल मशहूरु आहे। बेटाई साईं हा। उनजा पंध कया आहिनि थर जा। हा हा ऐं बिल्कुलु हेॾो अज़ीम किरदारु ॾिसो न, मारवी जो किरदारु जंहिंमें औरत खे हिमत ॾियारी वई हा, आहे, हौसले जो किरदारु गैरतमंद ॾेखारी वई आहे, जी ऐं बिल्कुलु पंहिंजे वतन सां मोहबत ॾेखारी वई आहे। त उहो कैरेक्टर त थर जो आहे, जंहिंखे एस्टेब्लिश कंहिं कयो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कयो, बिल्कुलु। न त ईअं ई ख़तमु थी वञे, उहो किरदारु ई न हुजे हा न। हुनजो तालुक़ु थर सां, यानी ॾिठो वञे त शाह लतीफ़ जो बि केॾो मतिलबु उन तरफ़ लाड़ो रहियो ऐं उन तरफ़ सफ़र केॾा ॾुखिया हुआ, ॾुखिया हुया। पर पंध करे 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 उहे माग मकान ॾिसणु पसणु, वरी लिखणु, अॼु उहे सभु शयूं तारीख़ जो हिसो बणिजी वियूं आहिनि। ऐं अॼु असीं उन्हनि किरदारनि ते कमु पिया कयूं जेको 350 साल अॻु असांखे पैगाम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾेई विया, हिकिड़ो तसवर ॾेई विया, हिकिड़ो दास्तान ॾेई विया। अॼु असीं कमु उन्हनि शयुनि ते पिया कयूं न। सही सही सही। त इहे सभु हिकिड़ा अहिड़ा थर जा अवां त पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी हिन कम खे सरअंजाम ॾियो पिया, ऐं मां त पहिरीं बि चयो त अवां जो कमु माशाअल्लाह सां बिना कंहिं शक जे तारीफ़ जे क़ाबिल अवां जो कमु आहे। कोशिशि आहे, जी कोशिशि आहे त माण्हू ज़िंदगी में पंहिंजे हिसे जो कमु शानदार ऐं सुठो करण लाइ जाखोड़ करे, जाखोड़ करे। जॾहिं जाखोड़ कंदो त नतीजो ज़रूरु मिलंदो। सही था चओ, बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं जाखोड़ कई वञे थी कंहिं कम जे लाइ त नतीजो यकीनन सुठो मिले थो। अवां जे पोइ वारनि जे लाइ नतीजो ॾाढो सुठो आहे। अवां जो नालो हमेशह हमेशह सुनहरी अखरनि में यादि कयो वञे थो। इन खां वॾो भला छा एज़ाज़ हूंदो हिकु आर्टिस्ट जे लाइ। ऐं ज़िंदगी में बि उन आर्टिस्ट खे मञियो वञे थो, बहितरीनु कम खे पसंदि कयो वञे थो। सो अच्छा, यंगस्टर्स बि स्टेज प्लेस खे, नाटकनि खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। यूनिवर्सिटी जो जेकर शागिर्द तबिको वेठल हुजे उते नाटक वारे हुजूम में, त पोइ ॾिसो केॾो गोड़ हूंदो आहे, केॾो शोर हूंदो आहे। कमाल हूंदो आहे। मूं सिंध यूनिवर्सिटी में कयो, जी सिंधाला जी में मारवी ड्रामो। सच पुछो 3 खां 4 हज़ार स्टूडेंट्स हुआ, ऐं मूंखे उते थोरो दोस्तनि ख़ौफ़ बि ॾियारियो त यूनिवर्सिटी अथई, हा बिल्कुलु, हिते कुझु बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो, बिल्कुलु बिल्कुलु। हिते पटाटा ऐं अंडा हा बि हा थी हा सघनि था। सही। पर सच पुछो जॾहिं असां शाह लतीफ़ जे दास्तान ते उमर मारवी ड्रामो कयो त 4000 जे लॻभॻि ॿार हुआ स्टूडेंट्स, जंहिंमें छोकिरियुनि जो तइदाद तमामु वसी हो। ऐं असांजे ड्रामे में ईअं सम्झो त बरसाति पइजी वई। वाह वाह। ऐं छा असांखे क्लैपिंग मिलियो, छा असांखे हुते इज़त मिली। ऐं स्टूडेंट्स जी जेका यूथ जी इन्वॉल्वमेंट हुई न, सच पुछो ॾिसी करे ख़ुशी थी त असांजो यूथ उनखे रुगो ज़ाया न कजे, उनखे तव्हां स्क्रिप्ट सुठो ॾियो, यूटिलाइज़ कजो उनजे टैलेंट उनखे खे। तव्हां को अहिड़ो ॾियो न, मैसेज ॾियणु चाहियो सही, त ॾियो, ऐं पोइ ॾिसो त हू उन में कीअं थो इन्वॉल्व थिए। तव्हांखे बि यादि हूंदो हिकिड़ो मूं सूफ़ी मेले में कयो, मूमल राणू। हा, तव्हां विलियन थिया हुयव न ठीकु हुनमें। आहे। इहा ॻाल्हि मुंहिंजे माइंड में क्लिक थिए पई, पर मां पाण करे वरिती आहे। हाणे जी उन में एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आया बस भरे, त छोकिरियुनि मूंखां पुछियो त ड्रामो केॾी महिल शुरू थींदो। मुंहिंजो पुटु हीउ 8 बजे थींदो। चयो हाणे असांजी पॉइंट ईंदी 7 बजे, असीं त न ॾिसी सघंदासीं। मुंहिंजो तव्हांजो केरु आहे, लीडर केरु आहे? चऊं त साईं इस्माइल कुंभर साहिबु आहे। अच्छा अच्छा। मूं उनखे फ़ोन कई, मुंहिंजो साईं हे ॿारड़ा सभु अदड़ियूं मूं वटि बीठियूं न, हे ॾिसण थियूं चाहिनि ड्रामो, हे त 7 बजे कीअं था पॉइंट कयो? हुन चयो ड्रामो केॾी महिल ख़तमु थींदो? मूं चयो 9 बजे। चई डन डन डन, फर्स्ट क्लास, 9 ताईं ॿार हिते आहिनि। उहे सभु छोकिरा छोकिरियूं यूनिवर्सिटी जा जॾहिं वेही रहिया त सच पुछो असांखे ख़ुशी थी त हीउ दास्तान भिटाई साईं जो, मूमल राणे जो हेॾो पैगाम इहो मुंतक़िल थियो न। जॾहिं हुन में यूथ वेठो आहे, छोकिरा छोकिरियूं पढ़ियल लिखियल नौजवान वेठा आहिनि न, हीउ दास्तान पेश थियो ऐं उहो घर घर पहुची वियो। सही सही। असांजी कोशिशि आहे त वधि खां वधि यूथ खे इन्वॉल्व कजे, यूथ खे खणी अचिजे ऐं हुनखे सुठो पैगाम ॾिजे न। त हू मोबाइल मां निकिरे थोरी देरि लाइ हू मोबाइल खे छॾे, का सुठी शइ ॾिसे, ऐं यकीनन ॾिसंदो त सिखंदो, सिखंदो त अॻिते वधंदो। सही सही। अॻिते वधंदो त हुन में पाण तड़प ईंदी कुझु करण जी। हू पाण चाहींदो त रिसर्च कजे, पढ़जे, हासिलु कजे। त कोशिशि इहा आहे त यूथ खे पाण सां गॾु खणिजे। ऐं असां पंहिंजे थिएटर ग्रुप में भिटाई आर्ट्स काउंसिल में बि असां सां केतिरा सारा नौजवान आहिनि, ऐं उन्हनि खे चवंदो आहे पहिरीं तव्हांजी एजुकेशन, पहिरीं तव्हां पढ़ो, इल्मु हासिलु करियो, पोइ असांजी फील्ड में 100 दफ़ा अचो। पर तालीम तव्हां वटि ज़रूरी आहे, नौकिरी बि ज़रूरी आहे। यानी तव्हां हिन ते डिपेंड बि न कयो
तव्हां स्ट्रॉन्ग हुजो, फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थियण ॾाढो ज़रूरी आहे। तव्हांजी फैमिली डिस्टर्ब न थिए, तव्हांजे घर disturb वारा न थिए। डिस्टर्ब न थियनि, तव्हां शौक़ु कयो। अच्छा सर, तव्हां इहा ॻाल्हि सही पिया कयो। ॾिसो असां वटि स्टिल असां वटि उहे किरदार मौजूदु आहिनि जिन पंहिंजे आर्ट जी फील्ड में त बिना कंहिं शक जे ॾाढो सुठो पंहिंजो हिकिड़ो किरदारु निभायो, पर उनजे पोयां फैमिली डिस्टर्ब जा कुझु रीज़न्स इहे बि रहिया। सो ख़ैर पाण कंटिन्यू कयूं था। ख़ालिद साहब खां असां पुछंदासीं, आपकी इंस्पिरेशन क्या रही, आप इस फील्ड में कैसे आए, कौन सा ऐसा एक्टर था जिसको देखकर आपने कहा नहीं खालिद आप भी एक्टर बन सकते हो, खुद से बात की आपने? मैं उस टाइम पर 7वीं क्लास में था, 7th क्लास के अंदर, जब भी स्कूल के अंदर एक प्रोग्राम हो रहा था तो मुझे मेरे हेडमास्टर ने कहा कि आपने जो है ना यार ये कैरेक्टर आपने करना है। बस वो मैंने कैरेक्टर किया, मुझे उसके अंदर बहुत मज़ा आया, इसलिए कि ये जो क्लिप होती है ना, ये आदमी को बहुत ऊपर ले जाती है। और ये जो शोर शराबा, ये क्लिपिंग, ये एक ड्रामे का जो है ना वो बहुत बड़ा हिस्सा होता है। अगर कॉमेडी ड्रामा है तो उसके अंदर हुटिंग जो है ना वो ज़रूरी है। जब तक हुटिंग नहीं होगी मज़ा नहीं आएगा। और अगर कोई संजीदा ड्रामा है उसके अंदर जब तक लोग क्लिप नहीं करेंगे उस टाइम तक मज़ा नहीं आएगा। बस वो 7वीं क्लास से और आज तक जो है ना बस मैंने सिर्फ और सिर्फ एक्टिंग ही की है। सही सही। हाँ, और बहुत मज़ा आया। अच्छा, आपने कहा कि मैंने सिर्फ ड्रामाज में काम किया है, कभी मूवीज में चांस मिला, आपने नहीं करना चाहा, कोई ऐसी स्क्रिप्ट थी जिसको आपने कहा नहीं मैं नहीं करना चाहता, इस तरह कुछ? नहीं, असल में मुझे बेसिकली जो शौक रहा है ना वो सिर्फ स्टेज का रहा है। सही सही। हाँ, एक दफ़ा टीवी पर मैं गया हूँ, मैंने टीवी पर 2-3 पहले किए हैं, मगर वो बहुत परेशान करते हैं। सही सही, वर्क कैटेगरी भी हुअण खपे, इहा हाँ। ॻाल्हि बि सुठी आहे। सही। अच्छा, इहा वर्क कैटेगरी उन माण्हू जी हूंदी जंहिं वटि तालीम हूंदी, जंहिंजो विज़न ॾाढो क्लियर हूंदो, जेको पंहिंजे थॉट्स में ॾाढो स्ट्रॉन्ग माण्हू हूंदो, उन जी वर्क कैटेगरी हूंदी। तव्हांखे काफ़ी सुठियूं ऑफर्स अची सघनि थियूं, पर तव्हांजी वर्क कैटेगरी में उहा न आहे। तव्हां हिकिड़ो पंहिंजो विज़न ठाहे छॾियो आहे त तव्हांखे केतिरे टाइम में कंहिं मंज़िल ताईं पहुचणो आहे, त पोइ यकीनन तव्हां स्ट्रॉन्गली हर शइ खे ॾाढो सुठे तरीक़े सां फेस कंदा आहियो। इहा ताक़त, इहो कॉन्फिडेंस बि तालीम जे थ्रू ई इंसान में अचे थो। अच्छा, हिकिड़ो प्रोजेक्ट मूं कयो। जी जी। पाकिस्तान जो वॾो इदारो आहे खज़ाने जो, स्टेट बैंक जी। उनजो प्रोजेक्ट हो खुशहाली का सफ़र। वाह वाह, ॾाढो बहितरीन टाइटल आहे। उहो उर्दू में हो ऐं उहो मूं वरी रिकॉर्ड कयो सॼो ड्रामो 42 मिंटनि जो। उन में ख़ालिद इमरान मूं वटि मेन कैरेक्टर में हो। अच्छा, उहो प्रोजेक्ट उनजी कामयाबी जो आलम इहो आहे त पाकिस्तान जे 3500 यूसीज़ में हो प्रोजेक्टर ते ॾेखारीनि पिया। प्रोजेक्टर ते ॻोठनि में वञी उहो ॾेखारीनि था। एॾो डिसेंट ड्रामो असां कयो, ज़बरदस्त। इहो असांखे अला इज़्ज़त ॾिनी बिटाई आर्ट्स काउंसिल खे, एॾे वॾे इदारे जो असां कयो ऐं उन वरी कामयाबी हासिलु कई ऐं उहो कंटिन्यू ॾेखारींदा रहनि था। त असांखे बि ख़ुशी थिए थी। उन में ख़ालिद इमरान भाई ॾाढो हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर कयो, सुठो कैरेक्टर कयो। वो कैरेक्टर करके तो बहुत अच्छा फील हुआ, इसलिए कि वो स्टेट बैंक वालों का प्रोग्राम था, मगर उसके अंदर बहुत ज़्यादा टिपिकल था और मैंने पूरी टीम को जो है ना डिस्टर्ब करके रखा उसके अंदर। इसलिए कि हाँ बिल्कुल मैं इस चीज़ को एक्सेप्ट करता हूँ कि मैंने पूरी टीम को बहुत डिस्टर्ब किया है। इसलिए कि वो जो स्क्रिप्ट था ना वो था बैंकिंग के ऊपर, बचत पे। हाँ, बचत के ऊपर, जिंदगी कैसे गुजारी जाए, बचत किस तरह से किया जाए, कीअं ख़ुशहाल कजे ऐं उन में पैसे जी बचत कीअं कजे ऐं तरक़ी कजे, ॿारनि खे पढ़ाइजे, गॾु करे ॿारनि खे पढ़ाइजे। सुठो ख़ानदान त 2 ख़ानदान असां ॾेखारिया उन में। हिकिड़ो आहे जेको बचत थो करे, तरक़ी थो करे, ॿियो ख़ानदान वरी ईअं खाई पी तिका बोटी ख़र्च करे नवां कपिड़ा पाए। त उहो अहिड़ो सब्जेक्ट। Stay tuned. We are just